बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। इन दिल जी ग़िज़ा यार जी याद आ। इन दिल के उन यार जी याद सां जॾहिं न हिकिड़ो दफ़ो बहलाए ॾिठी त पोइ बेसाख्त थी करे सचल साईं वांगुरु दाहू करे चवंदे ओ जंहिं दिल पीता इश्क बजान सा दिल मस्त मस्त मुदाम जय दिल पीता हाय जय दिल पीता इश्क बजान सा दिल मस्त मस्त मुदाम जय दिल पीता। इहा दिल इश्क जो जाम कीअं पीअंदिया ख़बरदार थी मता इहो सोची त हलवा खाई थुले थियण सां मानियूं खाई थुले थियण सां आशिक भी सदाया दीवानो भी सदाया नफ्स जी ग़ुलामी भी कया। मालिकन जा आशिक चवण था त इएं नाहे मस्ती दे विच मोह जो मिलिया अल्लाह दिल पीता इश्क दजाम सा दिल मस्त मस्त मुदाम जय दिल पीता। जॾहिं इश्क जो ज़रो मिली वे ये तोखे काटन जा कपड़ा मगरूर कोन कंदा तोखे दुनिया जी दौलत मगरूर कोन कंदी तोखे औलाद जी कसरत मगरूर कोन कंदी तोखे इन दुनिया जे करे वॾाई तकबर कोन थींदो पर जेकॾहिं यार जे कुर्ब जो ज़रो मिली वियो बेटो फर्श ते हूंदे दीदार अर्श जा पियो कंदे पर पोइ बि चवंदे त ओ दर सयां देस में सिपाही अल्लाह दरसया दे समय सिपाही दरसया दे समय सिपाही सचल खास गुलाम जय दिल पीता इश्क दजाम सा दिल मस्त मस्त मुदाम जय दिल पीता। अजीज़ान मन या दिल मुझे करीम रब्बतो के पंजे याद ला दुनिया पंजे महबूब जे मोहब्बत लाता फरमाया इन दिल के हेडे होडे न कर मुझे करीम काले सलातो सलाम जो फरमान बुध जदहीं भी ईमान वारा मर्द या ईमान वारी औरत दुनिया छदी दिया त उन जे विछोड़े ते आसमान भी रोंदो आ त ज़मीन भी रोंदी आ। तवज्जो सां ॿुधजा मुसलमान जॾहिं भी ईमान वारो मर्द या ईमान वारी औरत जॾहिं भी दुनिया छदी दिया आसमान भी उन ला रोंदो आ ज़मीन भी उन ला रोंदी आ ज़मीन छोड़ो दिया ओ मुझा करीम रब ये तुझो बांधड़ो मुझे मथा हलंदो भी हो तुझो जिक्र भी कंदो हो तुझे महबूब जो दरूद भी पढ़दो हो ओ मुझा बेनियाज़ रब जॾहिं तुझो मानो जिक्र कंदो हुयो तुझे रहमत जो नुज़ूल थींदो हुयो तुझे महबूब ते दरूद पढ़दो हुयो तुझे रहमत जो नुज़ूल थींदो हुयो इन तुझे बाने जे करे उन रहमत जो वंड मूंखे भी मिलंदो हुयो। आसमान रोंदो आ ओ मुझा करीम रब हे जॾहिं तुझो नेक सालो बानड़ो मुझे हेठ हूंदो हुयो मगर मुंडे निहारे करे तो करीम रब खे याद करे फर्श ते लुढ़क लाड़ींदो हुयो जॾहिं अर्शन खां मथे करीम रब तुझे रहमत जो नुज़ूल थींदो हुयो त उन जो वंडड़ो मूंखे भी मिलंदो हुयो।
अञा चवण दे मूंखे हे मलाइक घणा हर माण्हू सां गॾु मुसलमान गौर कर घणा मलाइक ॿिया त घणा आहिनि पर ॿिनि खे त यादि कर हे जेके किरामन कातिबीन वेठा थे हिकिड़ो सॼे कुले ते हिकिड़ो खॿे ते हे बि ॾाढो चालाक आहे हे बि ॾाढो चालाक आहे बसि तूं रुॻी नेकी कंदे त नेकी वारो लिखंदो बुराई कंदे त बुराई वारो लिखंदो ज़रा गौर कर जॾहिं न बानो दुनिया छॾे वेंदो आहे पोइ इहे मलाइक काॾे वेंदा आहिनि कुछ गौर तलब ॻाल्हियूं गौर सां ॿुधो ऐं उन्हनि खे सम्झण जी कोशिश कयो रुॻी रस्मी तकरीरूं ॿुधण मां कोई फ़ाइदो कोन्हे फ़िरके वारियत जूं ॻाल्हियूं फलाणो ऐं अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल ज़ंबि व अतूबु इलैहि तोखे अल्लाह ताला अफ़रा तफ़री लाइ न बनायो आहे तोखे त मुंहिंजे करीम रब प्यार ऐं मोहब्बत लाइ बनायो आहे ऐं इंसान तस्बीह जा मणिया ॾिठा अथई न तस्बीह जा मणिया ॾिठा अथव न ख़बर अथव या तस्बीह कॾहिं खां वजूद में आई आहे को जेको नारो हणी ॿुधाए अॼु उहे ॻाल्हियूं थो ॿुधायांव जेके तव्हां ज़िंदगी में न ॿुधियूं हुजनि ख़बर अथव या तस्बीह वजूद में आई कॾहिं आहे कहीं बनाई आहे किथों को शुरुआत थी आहे नालो वठंदुसि हां ठरी पवंदी मुंहिंजा करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जॾहिं पंहिंजे दिलबर चाचा सैयद शुहदा हज़रत अमीर हम्ज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मज़ार पुर अनवार ते वेंदा हुआ कमो बेश 80 मरतबा कमो बेश 80 मरतबा आका करीम विया आहिनि केतिरा दफ़ा मुंहिंजी अम्मा फातिमा ज़हरा मुंहिंजे महबूब सां गॾु वई आहे मुझे महबूब सां गौर सां ॿुधो गॾु वई आहे हिकिड़ो दफ़ो तव्हां मिठड़ी खणी आई आहे उन मिठड़ीअ खे पाणी विझी इएं ॻोहींदे इहे गोलड़ा ठाहिया अथई इहे गोलड़ा ठाहींदे पोइ उन्हनि खे सोराखड़ो करे तबरुकन मिठी खणी आई आहे छो ॾिसे थी त मुंहिंजो महबूब इमामुल अंबिया केॾो पंहिंजे चाचा सां प्यार करे रहियो आहे निशानी तो रखणी थी अचे उन मिठड़ीअ खे ॻोहे थी ॻोहे उन जा गोलड़ा ठाहे पोइ उन्हनि में सोराखड़ो करे हिकिड़े धागड़े में विझी करे संभाले थी रखे अम्मा तोहफ़ो करे संभाले रखियो ईमान वारनि जे लाइ इहा तस्बीह बणिजी वई जेका यार जे मेलाप जो सबबु बणिजी वई बहरहाल मां जेका ॻाल्हि करण पई चाही मां मोटी उन ॻाल्हि ते यादि अथव या न त कहिड़ी ॻाल्हि पई कयां कहिड़ी ॻाल्हि पई कयमि पक अथव न जी किरामन कातिबीन जेस ते बानो जीअं ज़मीन ते ईंदो आहे अल्लाह ताला उन सां गॾु मलाइक बि पंहिंजे कुदरत सां पैदा फरमाईंदो आहे जॾहिं मलाइक उन बहाने दुनिया छॾे वेंदो आहे ॿुधाए त मलाइक काॾे वेंदा आहिनि जेकॾहिं कंहिंखे अचे थो त चीच खणे न त मां चवंदुसि सभिनी खे ख़बर कान्हे हिकिड़ो कारी साहब चीच खणी वेठो आहे जी मुंहिंजा साईं काॾे वेंदा आहिनि सुभान अल्लाह गौर सां ॿुधो ऐं मुस्लमान ऐं मुंहिंजे महबूब जा उम्मती तूं केतिरो ख़ुशि नसीब आहीं तोखे अंदाज़ो बि कोन्हे को इहे किरामन कातिबीन जेके रब ज़ुल जलाल तुंहिंजो नेकियूं ऐं बुराइयूं लिखण जे लाइ ॿई पैदा कया इहे ॿई जॾहिं तूं क़बर में वेंदो हो इहे ॿिन्ही जी टूटी वरी तुंहिंजे क़बर जे मथां हूंदी आहे हाणे जेकॾहिं ज़िंदगीअ में तो अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारी होगी खुदा जे जिक्र में गुजारी होगी महबूबन ते दुरूद पढ़ी गुजारी होगी तौबा कंदे गुजारी होगी त उहे ॿई फरिश्ता तुझे मज़ार जे मथां भी क़यामत जे अचण ताईं तौबा पिया तुझे हक़ में पढ़ंदा ऐं उन जो सवाब तोखे पियो मिलंदो याद रखी छॾजा उन जो सवाब तोखे पियो मिलंदो पर जेकॾहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी बदमाशी में गुज़ारे छॾे ख़ुदा जे बेफ़रमाननि में गुज़ारे छॾे अल्लाह जे अज़ाब जो ख़ौफ़ न कये महबूब मुस्तफ़ा जे निस्बत जो हया न कये इहे ज़िंदगी जानवरनि जीअं गुज़ारे हलियो वे अंदाज़ो पाण लॻाए सघी थो त तुंहिंजे मज़ार जे मथां बि उहे छा कंदा
बस इन खां वधीक कुछ को नथो चवां। याद रखी जग मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मां अर्ज़ पे कयो ईमान वारो शख्स दुनिया ॾिसंदी आहे त मरंदो आहे पर हक़ीक़त में कोई कोन मरंदो आहे। हो त वींदे वींदे भी राजन जा कम कंदो वींदो आहे। इहो ई मौज़ू खोले ॿुधाई काफ़ी थई पर खोले ॿुधाई ऐं खोले ॿुध छो त अॼु मरहूम जे अॼु ईसाले सवाब जी मरहूम घुल उन जो त बेड़ो इंशाअल्लाह ताला पार आहे पर जेके आया हो उन्हनि जो बेड़ो भी पार आहे। तवज्जो करो जा दोस्त अजीज मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हिकड़े कलमे जे निस्बत दे निहार नमाज़ू भी बाद जी गाल रोजा भी बाद जी गाल मुझा दोस्त मोहम्मद रफीक गौर सबद में तला फकीर रोजा भी बाद जी गाल नमाज़ू भी बाद जी गाल हज भी बाद में रोजन के भी साइड पे रखो हज के भी साइड पे रखो खैरात के भी साइड पे रखो। हिकड़ी निस्बत जदह दुनिया में समझदार थी करे चे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इकरारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल कल्ब जुबान सा भी इकरार करे अल्लाह जे वहदानियत जो जुबान सा भी इकरार करे महबूब मुस्तफा जे रिसालत जो दिल से भी इकरार करे। हाने इन हिकड़े इकरार जो फायदो निहार तो जो नमाज़ू भी सब साइड पे रखो नेकियों भी तुझो साइड पे रखो तमाम तुझी इबादत मु साइड पे रखी करे। मुझा दोस्त अजीज मां तुझे खिदमत में अर्ज तो कया जदे एड़ो मानू दुनिया छदी दो जहे घणियों नेकियों को न कयो इबादतों को न कयो घना रोजा को न रखा पर या सबनी के खबरात ही मुसलमान हुजूर जो उम्मतिया कलमे पढ़ने वाला पोया औलाद तवज्जो कजा पोया औलाद भी को न थस पोया दौलत भी को न थस बंगला भी को न थस माड़ी भी को न थस बन्नी भी को न थस पर जदे ही दुनिया छदे रहवा दुनिया में को लिफ्ट को तो कराए से छो त मुझा दोस्त अजीज हुन में कमाण जी ताकत लेकिन जदे बेवस थी करे हे दुनिया छदे रहवा जदे हुन जो वस खत्म थी वियो दिस त मुझो खुदा कलमे जी बरकत सा हुन के की नवाज़े रहवा जी दुनिया छड़ी छा थियो अञा हुन अखियूं बूटियूं रूह परवास थियो तैयार थी विया माण्हू को कफन वठण जे लाइ वयो हलियो त को गुस्ल ॾियण जे तैयारी में शुरू थी वियो। इहे आहे या न जवाब ॾियो। कोई हिकिड़ो मुसलमान तव्हांजे आॾो अहिड़ो गुज़रियो आहे जेके कफन खां बग़ैर दफ़न कयो वियो हुजे हेतिरी जमायत वेठी आहे सोचो ऐं जवाब ॾियो। जंहिंजो कोई दुनिया में न आहे उन्हें जो भी मुझे महबूब जो कलमो ज़ामिना याद रखी छे कलमे जी निस्बत मामूली न समझजा अजीज़ाने मन देर कान थींदी आहे मिट भी कोन्हन माइट भी कोन्हन पर को न कफन वठी आयो नओ कफन वठी आयो हुन जे दिल में कह विधो जो उन विधो जंहिं कलमे जी निस्बत हुनखे नसीब कई हुई मौलवी साहब गुस्ल ॾियण लाइ भी पहुची वियो। जरा गौर कर मुंहिंजा दोस्त अजीज जरा गौर कर जंहिं कफन ॾिनो ॿुधाए त उनखे सवाब थींदो या कोन थींदो जवाब ॾियो। भला जंहिं मौलवीअ गुस्ल ॾियारियो उनखे सवाब थींदो या कोन थींदो। अलाह करे मौलवी गुस्ल त ॾियारे पर खट ऐं हथ जे लालच में न ॾियारे रब्बे ज़ुल जलाल जे अल्लाह जे रसूल जे रज़ा जे नियत सां ॾियारे त यकीन ॼाणो होॾा मैयत खे विचारे बस कंदो रब हुनखे भी गुनाहनि खां धोई छॾींदो। पर ख़ुदा करे शल सौदो मज़बूत करे बटन लालच जे करे सस्तो सौदो न करे। मां अॻिते वधां मंज़िल घणी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं कफन आंदो उनखे भी सवाब जंहिं गुस्ल ॾियारियो उनखे भी सवाब। भला ॿुधायो जेके कुल्हे कांधी थी हलिया उन्हनि खे कुल्हे ॾियण जो सवाब थींदो या न जवाब ॾियो।
ॻाल्हाईंदा चो थींदो या न उन्हनि खे बि सवाब थियो भला जन जनाज़े जी नमाज़ पढ़ी ॿुधायो उन्हनि खे बि सवाब थियो या न थियो भला जन ग़रीबनि मिस्कीननि क़बर खोटी उन्हनि खे क़बर खोटण जो सवाब थियो या न थियो जवाब ॾियो उन्हनि खे बि सवाब थियो हाणे मां अॻिते नथो वञा मूंखे जवाब ॾियो मैयत त गुनाहगार हुयो नेकोकार कोन हुयो पर कलमे वारो हुयो कलमे जे वञण जे करे कलमे जे हुजण जे करे जीअं दुनिया छॾे त जेको बि हुन सां साथ ॾींदो वियो उन जा गुनाह मिटबा विया नेकियूं वधंदियूं वयूं ॿुधायो त वींदे वींदे नेकिन जो वसीलो बणियो आहे या कोन बणियो जॾहिं हिकिड़ो गुनाहगार बेगुनाहगार भी दुनिया वारनि जे नेकिन जो रब वसीलो थो बनाए पोइ ॿुधाए त वलीउल्लाह वसीलो बणबो या कोन बणबो वलीउल्लाह का जॾहिं मथे हल मुंहिंजो महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यादि रखी छॾ जुमिलो चई मोटा थो सादर लफ़्ज़नि में कुकड़ ॾिठी अथई कुकड़ ॿुधी अथई उन जे कोड़े जे हेठों कॾहिं बेदा पिया हुजनि पोइ सभु बचा थी वञनि हिकिड़ो बेदो किनो थी वियो आहे जेसि ताईं केरु ज़ोरीअ न कढे तेसि ताईं उन खां मथे उथंदी आहे जवाब ॾे कान उथंदी आहे न ऐं दोस्त जॾहिं कुकड़ खे पंहिंजो किनो बेदो बि एतिरो मिठो आहे छा मुंहिंजे महबूब खे पंहिंजो उम्मती मिठो कोन्हे तूं मुंहिंजे ख़ुदा खे मिठो हई तू मुझे महबूब मुस्तफा के मिठो हई पर तू थोड़ो मिठाण ज़ाहिर कर तू खुदा जो भी प्यारो हई महबूब मुस्तफा जो भी प्यारो हई तू रुगी पंहिंजो प्यार थोड़ो वधा जंहिं थोड़ो पंहिंजो प्यार वधायो वो कलंदर बणिजी वियो त को भिटाई बणिजी वियो कहिड़नि जा नाला वठी कहिड़नि जवाननि जा नाला वठां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला जा बानड़ो अल्लाह ताला जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं मोमिन कब्र में ईंदो आहे गुनाहनि जा अंबार खणी जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उथंदो त उहो गुनाहनि खां ईअं आज़ादु हूंदो ॼण हुन गुनाह कया ई कोन हा सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कब्र में इबादत कंदो कब्र में नमाज़ूं पढ़ंदो कब्र में रोज़ा रखंदो कब्र में हज कंदो मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो नमाज़ूं ऐं रोज़ा कब्र में कोन कंदो लेकिन पोइते जेके ईमान वारा वेठा आहिनि उहे मुंहिंजे उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा वेंदा मुंहिंजो रब उन्हनि जा गुनाह माफ़ कंदो वेंदो नमाज़ पढ़ंदा आहियूं न नमाज़ पढ़ंदा आहियूं न नमाज़ जे आख़िर में दुआ घुरंदा आहियूं रब्बि जअलनी मुक़ीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिल मुअ्मिनीन यौम यक़ूमुल हिसाब हर नमाज़ी नमाज में दुआ घुरंदो मौला मुखे मुआफ़ कर मुझे अबे अम्मा के मुआफ़ कर ओ मुझा करीम रब कयामत ताईं अचण वारनि ईमान वारनि खे मुआफ़ कर हाणे अंदाज़ो लगाए त हिकिड़ी नमाज़ काइनात में अरबे खरबे इंसान पढ़ंदा हूंदा या कोन पढ़ंदा हूंदा सिर्फ कलमे वारो थी मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार कर मुझे हुजूर जे दामन में हथ विझ तू निधड़ को नाही तू धणी साईं वारो है ऐ मुसलमान हाणे मां मोटा थो पंहिंजे मौज़ू जे तरफ़ ऐं तबलीग जे तरफ़ जेकॾहिं तोखां केर बि पुछे थो ऐं अल्लाह जा बाना तू मुसलमान थी करे सच्चाई छुप नहीं सकती
बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। कोई तो कहा पूछे मुसलमान नमाज छो न तो पढ़ी तो ते फर्ज कोने चवंदे फर्ज आहे पर मुझा बच्चा वरी तू ताती दे अज जो नौजवान जवाब थो दे रोजो छो न तो रखी अदा जे रोजो रखा त मजूरी मुझे पारो तू कंदे ऐ अल्लाह जा बादा केडो न तू अयाणो आही केडो न तू अयाणो आही। छा तू पंहिंजे बच्चन के तू ताते रहियो है या जेको कायनात जे ज़र्रे ज़र्रे के ताते रहियो आहे ओहो ताते रहियो आहे। जवाब दे ऐ अजीज़ाने मन अचत पे नियाज़ रब जे पाक कुरान करीम जी लोली दे बुधाए। ऐ मुझे मुसलमान भा ए तुझा अजाया ख्याल हल मुझे करीम रब पाजे पाक कुरान करीम में फरमायो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझे करीम रब फरमायो ऐ इंसान मां करीम रब तो का सवाल तो कया बुता उआ कहिड़ी शय आ जंहिं तोखे तुझे करीम रब खां परे करे छॾियो। उआ कहिड़ी शय आ जवाब तो वट कोई कोने। अल्लाह कुरान में खुद जवाब अता फरमायो त तू जवाब दिया न दी मां बेनियाज जवाब तो दिया त तोखे कहिड़ी शय पंहिंजे करीम रब खां दूर कयो आहे। अल्लाकुम तकासुर मुझे बेनियाज रब फरमायो तोखे घड़ाई जे हिर्स गाफिल कयो आहे। रात ॾींहुं तुझे अंदर में ख्याल हजार है त लख कीअं कयां लखा त करोड़ कीअं कयां करोड़ा त 10 कीअं कयां। मुझे बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो त ऐ मुझा बाना तो मुझे पाक कुरान करीम ते निगाह न विधी आछा व मई यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ मुझा बाना जेको भी मां अल्लाह खां डिॼंदो आ मां रब उन जे लाइ वाटो पाणी खोले छॾींदो आहियां। तू पंहिंजे लाइ पाण ई वाटू कोन खोले सघंदे। हा तू एतिरो त करे सघी थो बनीअ में हर त हलाए सघी थो साहिर ॾेई करे सवा मण कणक जो त छटे सघी थो सवा मण त छटे सघी थो पर उनखे 50 मण तू नथो करे सघी। उन सवा मण खे 50-60 मण करण वारो मुझो करीम रब जो त हिकिड़ो तू नहीं जेको सवा मण बनीअ में विझंदो हुजे हज़ारे सवा मण बनीअ में विझण वारा 1.5 मण बनीअ में विझण वारा कंहिंजो तकड़ो भी कोन मिलंदो आहे सभु कुझु ख़त्म थी वेंदो आहे तनखे त वरी 70 मण मिली वेंदो आहे। अज़ीज़ान यानी जेको बिजु छटींदो आहे उन जो वस हुजे त सभिनी खे मिले छटण वारे जो वस नाहे छटण वारो छटे वेंदो आहे चो अॾण वारो अॾे छॾींदो आहे। उन मुझे करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो त ए अटकलो सटकलो न कर मुझो बेनियाज़ रब तो फरमाए बहानो तो करे त रात जो थ्रेशर मुझे पारा केर रहंदो बहानो तो करे त मुझे पारो पाणी केर रहंदो। वो बेनियाज़ रब तो खां पुछे थो जेॾी महिल हेॾे वॾे थ्रेशर जे आॾो हेॾे कदम में भाकुर विझंदो हई हेठि निहारींदो कोन है अलाए लुंडी वेठी आ अलाए विछू वेठो आ अलाए कहिड़ो वेठो आ जेकॾहिं को वेठो आ त उन खां तोखे बचाइण वारो केरु
मुझो बेनियाज रब तो फरमाए आधी असर हलण वारा तुझी नजर अगते हुंदिया मां अल्लाह एतरो बेनियाज हां जो तुझे हिफाजत अल्लाह तुझे करीम रब पंहिंजे मलाइकन खे मुकर्रर करे छॾिया वरना इंसान तो में आहे छा पाणे शौक़ सां रात जो घणी मानी खाए सुबुह जो पेट खे ॿई हथ ॾेई डॉक्टर जे आॾो पियो हूंदो आहे वारो करे हिन खे कढ सॼी रात वई आहे सूर थी पियो आहे मुंहिंजा दोस्त जॾहिं डॉक्टर सुयूं लॻावे बाद में बि जेकॾहिं चाहे त निकिरे न त तुंहिंजी शइ तोखे सूर ॾे उहो मुंहिंजो बेनियाज़ रब आहे उहो मुंहिंजो बेनियाज़ रब आहे जंहिंजे मथां राज़ी थींदो आहे उनखे पंहिंजी कुदरत सां सिहतूं ई सिहतूं ॾेई छॾींदो आहे मुझे बेनियाज़ रब फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा अल्लाह फरमायो तू मार पजे जात जो खौफ कर वाटू मां तुझो पाणी खोलींदुसि मौला की खोलींदे अल्लाह फरमायो वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब मां ओ करीम रब्बहा अहिड़ी जगह ता ॾींदो मैं जितां तुझे वहम ऐं गुमान में भी कोन हूंदो अल्लाह ओहो ॾियण वारो आहे उन करीम रब ते भरोसो रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अटकलूं सटकलूं न कर अल्लाह जे ज़ात जो खौफ ऐं महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत रख खुदा जे खौफ जो नालो छा आहे अल्लाह जे मखलूक सां प्यार कर अल्लाह जे मखलूक सां प्यार कर उन जे दर्द खे पंहिंजो दर्द समझ उन जे दुख खे पंहिंजो दुख समझ उन जे परेशानी के पाजी परेशानी समझ अल्लाह जी इज्जत जो कसम खणी तो चवा मुझो रब फरमाए तो त अल खल्क अयालुल्लाह वो मखलूक मा रब जो अयाला जेको हिन पे रहम कंदो आ मा रब उन जे मथा रहम कंदो हा जेको हिनन सा भलो हलंदो आ मा रब उन सा भलो हलंदो हा इन अल्लाह जे मखलूक सा तो प्यार कर त मुझो रब तो सा प्यार अजीज़ान मन मौजू किथे रहिजी न वञे वक्त जो एहसास भी जरूर आहे लेकिन तबलीग जो मामलो आहे दीन जो बगालियूं करे अॻिते हला त मुंहिंजे दोस्त अज़ीज़ ॻाल्हि पे हली त जेको दुनिया छॾे ॾींदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे हक़ में दुआऊं घुरण वारनि जो दुआऊं क़बूल कंदो आहे बेनियाज़ रब क़ुरान करीम जे 15 पारे जे अंदर अब्बे अम्मा जे लाइ दुआ घुरण जो हुक्म ही फरमायो हिक बि आयत क़ुरान जी पढ़ा ए नौजवान अब्बे अम्मा जा बेक़दर अज अजीजुल्लाह का पुछ त अब्बे जी हैसियत छा आहे जंहिं वटि अख न हूंदी आहे उनखे अख जो कदर हूंदो आहे दोस्त नालो सजण सुभान अल्लाह सजण मैं सजण जंहिं वटि अख न हूंदी आहे उनखे अख जो कदर हूंदो आहे जंहिं वटि टंग न हूंदी आहे उनखां पुछ त टंग जी कदर क़ीमत छा आहे जंहिं वटि बाहूं न आहिनि उनखां पुछ त बाहूं छा आहिनि जंहिं वटि अमड़ न आहे उनखां पुछ त अमड़ छा खे चइबो आहे जंहिं वटि अबो न आहे उनखां पुछ त अबो छा खे चइबो आहे अल्लाह ताला क़ुरान करीम में छा थो फरमाए ॿुध अनिश्कुरुली वले वालिदैक बेनियाज़ रब फरमायो मुझो भी शुक्रानो अदा कर मुखा बाद में पंहिंजे अबे ऐं अम्मा जो शुक्रानो अदा कर बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत जे कानून सां पंहिंजे शुक्राने सां गॾु अबे अम्मा जो ज़िक्र हिकिड़े हद न ॿी हद बयान कया अल्लाह फरमायो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु अल्लाह पंहिंजे वहदानियत तोखे यादि ॾियारींदे पंहिंजे इबादत जो हुकुम कदे ॿिए नंबर ते गॾो गॾु फरमायो वबिल वालिदैन इहसाना अबे अम्मा सा सुहिणो वर्ताव करण
ॻाल्हाइण जो अल्लाह हुकुम फरमायो। बेनियाज़ रब जा बाना उन अबे अम्मा सां ॻाल्हाइण जो तरीक़ो बि रब क़ुरान में सेखारियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो पंहिंजे अबे अम्मा खे ईअं न सम्झिजां अबो अम्मा मां अल्लाह जे उन्हनि नेमतुनि मां हिकु नेमत अथई जेके हिकिड़ो दफ़ो वींदा आहिनि त वरी कोन ईंदा। याद रखी छॾ मुझे बेनियाज़ रब पंहिंजे क़ुरान करीम जे अंदर अबे अम्मा जे लाइ रुॻी ईअं कोन फरमायो त अबो अम्मा तुंहिंजा दुनिया छॾे वञनि त पोइ रुॻी अबे अम्मा जे लाइ दुआ घुरजां। मां रब जो क़ुरान पढ़ंदो थो वञा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां अल्लाह जो क़ुरान ॿुधंदा वञो। अल्लाह ताला अबे अम्मा जे लाइ छा थो फरमाए इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। जो रब जो कुरान छा पढ़ियो अल्लाह जो सुहिणो कुरान तोखे ख़बर आहे त रब चयो छा। ए नौजवान गौर कर तोखे अंदाज़ो नाहे त जंहिंजी जल अमड़ ॾे तो तूं किनो करे निहारींदो आहे। जंहिं बाबे साईं खे चवंदो हुई तोड़ा चुप कर ख़बरदार थी मदीने जो ताजदार बार बार फरमाए ॿुधाए रहियो आहे इहो अबो ऐं अम्मा अल्लाह जी उहा रहमत अथई जो अबे ॾे रुॻी निहारींदो वींदे त रब हुकुम कंदो त सवाबनि सां दफ़्तर भरींदा वञो। पंहिंजे दिल पर पीउ दे हिकिड़ो दफ़ो खिली निहारी दे मुझो बेनियाज़ रब तोखे 10 मक़बूल उम्रनि जो सवाब अता फरमाईंदो। पंहिंजे जी जल अमड़ में हिकिड़ो दफ़ो खिली निहारण सां मुझो अल्लाह 10 मक़बूल हजन जो सवाब अता फरमाईंदो। अबे अम्मा सां ॻाल्हाइण इबादत, अबे अम्मा सां कचहरी करण इबादत, अबे अम्मा ॾे निहारण इबादत। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमड़ जे कॾहिं राज़ी थींदी आहे त जन्नत जो दर पाण ई खुली पवंदो। ए नौजवान ओ मोबाइल ते घटनि में वेहण वारा, ओ मोबाइल ते होटल में वेहण वारा, होटल ते वेही दोस्त सां कचहरियूं मचाइण वारा, मज़ाक़ूं मस्तियूं करण वारा, डाणे ठकाव में पंहिंजी क़ीमती ज़िंदगीअ खे ज़ाया करण वारा, घर में जी जल अम्मा यानी तुझी जन्नत, घर में दिलबर बाबो यानी तुझे ला जन्नत, जन्नत तुझो घर में इंतजार करे तू अती घटन ऐं रोडन ते जहन्नम के खरीद कंदो तोखां वधीक बेवकूफ़ ॿियो केरु थो थी सघे। ए नौजवान खुदा जे वास्ते पंहिंजे ज़िंदगीअ खे संभाल। अबे अम्मा जो क़द्र मुझे करीम रब क़ुरान करीम में फरमायो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा जॾहिं तुंहिंजो अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि। क़ुरान जा लफ़्ज़ अबो अम्मा जॾहिं थोड़ो त ॻाल्हा। ॻोठ जो नालो छा आहे? ॻोठ कोट बहादुर में रहण वारा नौजवान जॾहिं अबो ऐं अम्मा तुंहिंजा कुराड़ा थी वञनि। रब क़ुरान में जवानीअ जो ज़िक्र कोन कयो छो त जवानीअ में बाबे जे जिस्म में ताक़त आहे, अमड़ जे जिस्म में ताक़त आहे, बाबे जे हथ में ताक़त आहे। अबो तोखे हकल ॾेई चुप कराए सघे थो, अम्मा तोखे ताबो ॾेई चुप कराए सघे थी, पर जॾहिं अबे जे जिस्म मां ताक़त हली वई आहे, अमड़ जे जिस्म मां उहो रोब ऐं ताब हलियो वियो आहे त मुंहिंजो रब तोखे पंहिंजे कुदरत जो जलाल ॾेखारे रहियो आहे। बेनियाज़ रब फरमाए रहियो
इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। ओ नौजवान, जॾहिं तुंहिंजी अम्मा कुराड़ी थी वञे या अबो कुराड़ो थी वञे या ॿिन्ही मां को हिकिड़ो कुराड़ो थी वञे त मुंहिंजो अल्लाह तो फरमा ख़बरदार थी जा, फला तकुल लहुमा उफ़िन। मुंहिंजो रब तो चवे ख़बरदार थी जा, मत उफ़ बि उन्हनि खे चयो अथई। खबरदार थी जा, फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरुहुमा। अबे ऐं अम्मा जे आॾो उफ़ त न कुछ जो, वला तनहरुहुमा, पर अबे अम्मा खे झिड़क बि न ॾिजां। मत अबे अम्मा जे चवे अम्मा हाणे बस करे वे, बाबा खड़ो तो चुप कर, मुंहिंजो ख़ुदा चवे तो ख़बरदार थी जा। अम्मा के ईअं न चइजां, अबे के ईअं न चइजां, मौला छा चवां, कीअं ॻाल्हाए पंहिंजे जी जल अम्मा सां, कीअं ॻाल्हाए पंहिंजे दिल पर पीउ सां। मुंहिंजो रब पंहिंजे क़ुरान जे अंदर पधरे सीपारे जे अंदर रुकू पूरा करे टियों रुकू खोले ॾिसो, मुंहिंजो बेनियाज़ रब अबे ऐं अम्मा सां ॻाल्हाइण जो तरीक़ो सेखारे रहियो आहे। रब फरमाए वकुल लहुमा क़ौलन करीमा। मुझो अल्लाह तो फरमाए जॾहिं न पंहिंजे अबे ऐं अम्मा सां ॻाल्हाई त आवाज़ खे तमामु नरम अंदाज़ में रख, आवाज़ के पस्त रख, हेठां हो कर। तुझो आवाज़ तुझे अम्मा जे आवाज़ खां मथां न हुजे, तुझो आवाज़ तुझे दिल पर पीउ जे आवाज़ खां मथां न हुजे। नरमी आवाज़ के मथां करण खां रब रोकियो आहे, पर अॻिते अञा अल्लाह फरमाए थो वख़्फ़िद लहुमा। अल्लाह अल्लाह, ऐं मुसलमान कुरान पढ़, ऐं मुसलमान कुरान पढ़ त ख़बर पवई त अबे अम्मा के ख़ुदा केतिरी इज़त बख़्शी आहे। ऐं किथे बि क़ुरान में ईअं लिखियल न आहे त जे अम्मा पढ़ियल हुजे त इज़त कजां, अबो पढ़ियल हुजे त इज़त कजां। न, अबो अम्मा पढ़ियल आहिनि या अणपढ़ियल, पर इहो बि ॿुधो, अबो अम्मा नेक आहिनि या गुनहगार, पर तुंहिंजे लाइ जन्नत जी टिकट तैयार आहे। अल्लाह जा बाना, अल्लाह जो कुरान ॿुधो, मुझे बेनियाज़ रब उन्हनि खे ख़बरदार करणु चाहियो। कंहिंखे को डॉक्टर बणिजी वियो आहे, को इंजीनियर बणिजी वियो आहे, को वज़ीर आला बणिजी वियो, को मिनिस्टर बणिजी वियो, को दुनिया जे ताक़त में रईस बणिजी वियो। कुरान खोल, अल्लाह फरमायो वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह। जॾहिं अबे अम्मा जे साम्हूं अचो त हे बाहूं कंधु पंहिंजो झुकाए रखो। अज़ीज़न मन हथड़ा जॾहिं हीअं कबा आहिनि, पखीअ जा पर चइबा आहिनि। पखी जॾहिं मथे उॾामंदो आहे त चओ परनि खे खोलींदो आहे, जॾहिं पखी लहंदो आहे त परनि खे गाला गालायो परनि खे बंदि कंदो आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए ॿाहिरि तोखे दुनिया डॉक्टर सॾे रही आहे, ॿाहिरि तोखे दुनिया इंजीनियर सॾे रही आहे, ॿाहिरि दुनिया तोखे साईं सॾे रही आहे, ॿाहिरि दुनिया तोखे पीर साहब हथ चुमी रही आहे, ॿाहिरि दुनिया तोखे मौलाना सॾे रही आहे, कुझु बि सॾे रही आहे। पर जॾहिं जी जल अमण जे साम्हूं अची त उहो ई पंहिंजो नालड़ो आशिक आशिक थी अचिजा। बस अम्मा सदे ओ आशिक हेॾे आ। दुनिया चयो हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती फलाणो, उन्हनि जे इन्हनि लफ़्ज़नि में ओ ख़ुदा जो कसम सुकून कोन मिलंदो जेको जी जल अमड़ अध नालो सद करे, जेको उन अध सदड़ में सुकून मिलंदो। डॉक्टर के दुनिया चवे साईं डॉक्टर साहब, साईं डॉक्टर साहब मां चवे ओ पशु हेॾे आ त अंदर ठरी पवंदो। दुनिया डॉक्टर साहब चयो अंदर कोन ठरियो, अमड़ पशु चयो अंदर ठरियो। छो? अमड़ जे इन लफ़्ज़नि जे पुठियां जेको प्यार जो तूफ़ान आहे उहो हिकु बच्चो ई ॾिसी सघे थो।
अजीजाने मन मुझे पेनी आज रब फरमायो जडे अबे अम्मा जे सामो जी डॉक्टर हुई त डॉक्टरी तरफ बाहर छॾिया इंजीनियर हुई त इंजीनियरी पांजी बाहर छॾिया मिनिस्टर हुई त मिनिस्ट्री पांजी बाहर छॾिया मौलवी हुई त मौलवी पांजी बाहर छॾिया पीर हुई त पीरी पांजी बाहर छॾिया जॾी मल तरखो अंदर अची अबे अम्मा जे सामो जी त हिकड़ो ई ख्याल कर त इहो अबो ऐं अम्मा जे कदे न हुजन हा त अज मुझो वजूद ही कोन हुजे हा तू पांजे वजूद के ला वजूद समझी करे उन अबे अम्मा जे कदमन ते किरी पो ॾिस त मुझो करीम रब जीअं त रखूं बाहर निकरंदे अग में अगर तू 5 फुटन जो परवाज़ को करी हाणे मुझो रब तोखे 50 फुटन ताईं पहुंचाए छॾींदो पर जेकॾहिं अबे ऐं अम्मा जी बेअदबी कई जीजल अमड़ जी गुस्ताखी कई अमड़ जे साम्हूं ज़ुबान दराज़ी कई त प्यार प्यार में ॿुधी छॾ पीर हुजी अमीर हुजी मीर हुजी वॾेरो हुजी मौलवी हुजी हाफ़िज़ हुजी कारी हुजी हाजी हुजी गाज़ी हुजी कुछ भी हुजी पर जे जीजल राज़ी न थई त तू कुछ भी न अंदाज़ो कर हिकड़ी ॻाल्हि कयां थका त न आयो अञा मौजू खुलियो ही ना है पर फकीर हाने खुलियो है जेकॾहिं थकिजो न त कोट बहादुर वारा हलूं जेसिताईं थकिजो भला पोइ हथड़ो मथे खणजा मोहम्मद रफ़ीक अज़ीज़ाने मन हिकड़ो नौजवान तवज्जो कजा नौजवान जेॾी महिल अबो हुन सां विढ़ंदो आहे अम्मा छॾाए अॻियों बीही रहंदी आहे जेॾी महिल अबो हथ खणे अमड़ अॻियों अचे बीही रहे हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्याल कई अॼु ॾिसां त अमड़ मूंखे मारे अबो छॾाए थो या नथो छॾाए दिल में ख्याल करे पक्को प्रोग्राम कई अज अमड़ के हर सूरत में कावड़ ॾियारणी आहे अमड़ सुबुह जो चयो ओ बच्चा नमाज देओ थी अम्मा मां नथो था उबतो जवाब बच्चा उथी बानी खा अम्मा मां नथो था उबतो जवाब बच्चा उथी स्कूल जो टाइम थियो मां नथो वञा स्कूल होॾां बच्चो अटकल करे मां के चेड़ाए रहियो आहे होॾां अम्मा जो अंदर में बेचैनी पैदा थी आहे ख़बर न आहे मुझे बच्चे के छा थी वियो ओडा अबे ऐं अम्मा जे दरमियान में मुझा दोस्त अजीज हन प्यार जो फासलो निहार एडी अख सां ॾिसे थो पियो अमड़ होॾों फिरी वरी होॾों फिरे बच्चा तोखे बुखार आहे न मुंहिंजी अम्मा बच्चा पोइ मानी छो नथो खाए मुंहिंजी दिलि नथी चवे उबता सुबता जवाब सॼो ॾींहुं ॾिनई ॻाल्हि खुटाए वठां सॼो ॾींहुं उबता सुबता जवाब ॾिने मगर मां को सख़्तु कदम कोन कयो राति थी अबो मोटी आयो जे अॼु अबे जे साम्हूं नाटक थो कयां अॼु मजबूर थी अम्मा बाबे खे ज़रूर ताह बि ॾींदी ऐं मुंहिंजे मथां हथड़ो बि खणंदी अज़ीज़ाने मल नौजवान चवे थो जेॾी महिल मूं पंहिंजे जीजल अम्मा जे आॾो उबतो सुबतो अंदाज़ कयो तोॾो बाबा साईं कावड़ में उथियो त मुंहिंजी जीजल अम्मा बाबे जे आॾो बि ही चवे थी त अॼु मुंहिंजे बचिड़े सॼो ॾींहुं गिरहड़ो बि कोन खाधो आहे हथड़ो न खणजा जीजल अम्मा विढ़ी त कोन गुस्सो त कोन कयई पर मुझे बापे जाडो ढाल बणजी जेडी मल बापो वयो अचे मुझे मथड़े ते चुमी ॾेई चवे थी बचड़ा दे ख़बर तोखे बुखार त कोन थियो सुबह का मानी न तो खाई सुबह का वठी करे न कुछ खाई तो न पी तो ओ मुझा मुसलमान बा याद रखी छॾ जेका सॼो ॾींहुं पंहिंजे पेट खे भुखियो रखी बच्चे के पहिरीं खाराईंदी आहे उहा बि न आहे उहा तुंहिंजी जीजल मां उन जीजल अमड़ जो कदर कर अगर उन जो कदर कंदे त इंशाअल्लाह ताला उन जीजल जी हिकड़ी दुआ तोखे ख़बर न आहे किथां का किथे पहुचाए छॾींदी हज़रत बायज़ीद बुस्तामी नालो ॿुधो हूंदो थोड़ो पाणी हज़रत बायज़ीद बुस्तामी दुरूद पढ़ हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलाम
वरी पुछां तो थका त न आहियो शेर शायरी जा शौक़ीन जो मूंखे शेर शायरी बि ॾाढी ईंदी आहे करणु पर चवां थो त मां ॿ चारि ॻाल्हियूं करे वठां हज़रत बायज़ीद बुस्तामी सब चो रहमतुल्लाह ताला अलैह अम्मड़ सां ॾाढो प्यार कंदो आहे अम्मड़ तो ही प्यार कंदी आहे सुहिणो बायज़ीद बि ॾाढो प्यार कंदो आहे नंढड़ो आहे राति जो अम्मड़ जे हंज मां निकिरी करे कदमनि में सुम्ही पवंदो आहे पर इते बीहारे करे यादि चयो ॿुधाई त इमाम हसन सुहिणो अम्मा सां केतिरो प्यार कंदो आहे ॿुधाई इमाम हसन मुश्तबा सोने के जय वक्त में मुझी अम्मा बतूल सुनी फरमायो ओ मुझा बचड़ा हसन जी मुझी जी जल अम्मा मुझा बचड़ा मां अम्मा जी हिकिड़ी ख्वाहिशा जेका अॼु ॾींहं ताईं तूं पूरी कोन कई आहे मुझी अम्मा कहिड़ी बचड़ा मां अम्मा चाहियां थी त तूं मां सां गॾु मानी खा पर मां ॾिसां थी कॾहिं बि तूं मां सां गॾु मानी नथो खाई तवजह कजा अम्मा बतूल सुणी पुछंदी आहे ओ बच्चा हसन जी मुझी जी जल अम्मा को खास राजा हा मुझी अम्मा खास राजा केड़ो खास राजा त इमाम हसन मुश्तबा मुझे करीमा काले सलात व सलाम जे पाक कुलड़न जो सवार मुझो थोड़ो दिल पर इमाम हसन मुश्तबा चवे तो ओ मुझी जी जल अम्मा इन करे गॾु मानी न खाईंदो हां त मता मानी खाईंदे मुझे जी जल अम्मा जे दिल में ख्याल अचे त हीअ शइ मां खणा ऐं मता मां हसन उहा अॻ में खणी विझा ऐं मुंहिंजी जी जलमा प्यार जे करे मूंखे रोके न सघे ऐं मां हसन वरी इन बेअदबीअ में रहिजी वञा इन करे न खाईंदो हां त मुंहिंजी जी जल अम्मा जी बेअदबी न थी पए अंदाज़ो लगा ऐ मुसलमान छा तोखे कहिड़े लफ़्ज़नि में समझाया अल्लाह ताला जा बानड़ा हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह अमड़ जे कदमनि में राति जो जॾहिं अमड़ सां गॾु सुतल हूंदो आहे यकदम वरी कदमनि में हलियो वेंदो आहे हिकु दफ़े राति जो अम्मा सां चवे थी ओ बायज़ीद जी मुंहिंजी जी जल अम्मा पाणीअ जी लपड़ी खणी आहे हा मुंहिंजी अम्मा बायज़ीद जी अमड़ नाचाक बायज़ीद थियो आहे पाणी दिले मां कढियो अथई मुझा दोस्त अजीज को था पानी जो भरे जेडी मला मोटी आयो ॾिठई त मुझी जी जल अम्मा के निंडड़ी अचे वई आहे मथो इंतजार में बीठो मुझा दोस्त अजीज अकुल चयो त सुम्ही पो सियारो ॾाढो आहे इश्क चयो त खबरदार थी अहिड़ा कई सियारा जी जल अमड़ तुझे मथा कुर्बान करे छॾिया उहो पाणीअ जो प्यालड़ो खणी जी जल अमड़ जे मथो बीठो आहे जीअं फजर जी अज़ान आई आहे त अमड़ अख खोले चयो बायज़ीद पानी बायज़ीद चयो ओ मुझी जी जल अम्मा बचड़ो मथो पानी छलियो बीठो आहे अमड़ जी अख खुली वई अख खुलण सां मां पानी न वरतो बायज़ीद खे गले सां लाहे दुआ थी करे ओ मुझा करीम रब अॼु मुंहिंजी दुआ क़बूल कर बायज़ीद खे आला मक़ाम अता करे छॾे दुनिया जो कामिल वली थी गुज़रियो आहे जी जल अमड़ जी हिकु दुआ एतिरी ताक़त वारी थे ऐं नौजवान वाइदो कर त इंशाअल्लाह ताला अॼु खां पोइ पंहिंजे जी जल अमड़ खे रंजाईंदुसि न पर राज़ी कंदुसि नमाज़ छाजे लाइ पढ़ंदा आहियूं त अल्लाह राज़ी थिए रोज़ो छाजे लाइ रखंदा आहियूं त रब राज़ी थिए हज छाजे लाइ कंदा आहियूं त अल्लाह राज़ी थिए अल्लाह राज़ी थे त छा करे जन्नत ने मुझे मदीने जे ताजदार जा दीवाना मुझे आका फरमायो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत तो तुझे अमड़ जे कदमन जे हेठो जन्नत तुझे जी जल अमड़ जे कदमन जे हेठो याद रखी छॾजा अमड़ जे कदमन जे हेठो जन्नत त बाबो वरी घर जो वधियल भाती न थई अबो वरी जन्नत जो दरवाज़ो थे जन्नत जो दरवाज़ो खोले पो जन्नत में वञ त मज़ो ई पंहिंजो आहे
तो मुझा दोस्त अजीज अज मरहूम मगफूर गुलाम मोहम्मद जे ईसा ले सवाब जेला अजीजुल्लाह अयुन जे भा या बेन दोस्तन गरजी करे उन जे बख्शिश ला दुआ घुरन जी महफिल कया अल्लाह ताला जी जात बाबरकात उन मरहूम जी बख्शिश फरमाए मगाल खत्म को दो कयामत तू तैयारी करी दाने हाथ तो कढे हाथ को तो कढा हाने दिल चवे थी तो थोड़ो मौजू के तब्दील कया जे करे तो जो मूड हुजे त छा ख्याल थोड़ो पर खणंद हिकिड़ो मौजू बिन मौजू मां जेको तू चवी मेरा जे मुस्तफा भी आहे ऐं मीलाद अली अल मुर्तजा भी आहे ॿई न हिकिड़ो ॿ ॻाल्हियूं करे त सघां न अधु कलाक तव्हांखे ॾियां थो हाणे ॿुधायो अधु कलाक में हिकिड़ो मौजू जेको बि चओ मीलाद अली अल मुर्तजा पढ़ा या मेरा जे मुस्तफा पढ़ा जल्दी फैसलो करे ॿुधाए वठो अली मुर्तजा हिकिड़ो त ॿियनि खे वात में लिखूं ॻाल्हायो था साईं सैयद बादशाह तव्हां ॿुधायो मालिकनि जो मीलाद पढ़ा सुभान सैयद सादा जो चवण सभिनी खां वधीक आखिर हिकु दफ़ो तूं दुरूद पढ़ त मां शेर ख़ुदा जो तोखे मीलाद ॿुधायां दिल खोल जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पेरी शेर पढ़ंदुसि अक़ीदत सां पोइ मीलाद बयान कंदुसि ओहदी जिंदगी केड़े कम दिए जोड़ा पंज तन दे नाल प्यार नहीं ओहदी जिंदगी केड़े कम दिए जोड़ा पंज तन दे नाल प्यार नहीं प्यार पंज तन दा दिल विच होवे प्यार पंज तन दा दिल विच होवे फिर जन्नत भी दुश्वार नहीं ओ जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं इस घर दा लंगर मुकदा नहीं कदे खाली साइल वलदा नहीं इस घर दा लंगर मुकदा नहीं कदी दर तो साइल खाली वलदानी एक बारी मंगे जो पंज तन तू एक बारी मंगे दर पंज तन तू ओह मंगदा दूजी बार नहीं ओदी जिंदगी कहड़े कम दिए जदा पंज तन दे नाल प्यार नहीं कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयम माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह हमारे माँ तो मोहम्मद बिलाल पाए पाए हने वॾा थी विया तवज्जो कयो कुरान करीम जे सूरह रद जी आयत आखिरी तिलावत कई थम केड़ी सूरत सूरह रद आखिरी आयत वयक़ूलुल लज़ीना कफ़रू लस्त मुरसला
कुल कफा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम वमन इंदहु इल्मुल किताब। तवज्जो रहे कुरान करीम जे मथा मीलाद अलीउल मुर्तजा पे पढ़ा गौर सा बुध जा मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ मुझा महबूब जी मुझा करीम आका व यक़ूलुल लज़ीन कफ़रू लस्त मुरसला। मुझा मुस्तफा ये काफर तुझे रिसालत जो इनकार था कन जी मुझा करीम रब कुल ओ मुझा महबूब अज पंजा लबड़ा खोल अज मुझा मुस्तफा पंजा लबड़ा खोल अज मिठड़ी बोली बोल कलाम मां खुदा जो जुबान तो मुस्तफा जी छापड़ कफा बिल्लाह शहीदम बैनी व बैनकुम। मुझा महबूबा ऐलान कर तमा ऐ मुझे दरमियान में मुझे रिसालत जो गवाह मुझे ला मुझो अल्लाह काफिया। बेनियाज़ रब पंहिंजे गवाही जो हबीब जियादो ऐलान कराए अॻियूं आयत जो हिस्सो निहार वमन इंदहु इल्मुल किताब। अल्लाह पंहिंजी गवाही ॾेई करे पंहिंजे महबूब के फरमायो महबूबा तुझो रब भी तुझे रिसालत जो गवाह हुआ ऐं मन इंदहु इल्मुल किताब जो ओहो तुझे रिसालत जो गवाह हुआ जंहिं वटि किताब जो इल्म मौजूद या मोहम्मद रफीक मैं इतला मौजू ते आयो गौर कजा अने कुरान चई त कुरान पढ़ंदो वञा महबूब जो फरमान चई त फरमान पढ़ंदो वञा दिल खोले रुगी तू ॿुधंदो वञ अने किताब जो इल्म कंहिं वटि अॼु तो वटि भी कुरान जो इल्म मौलवी वटि भी कुरान जो इल्म हर कलमे वारो मुझे मुस्तफा जे रिसालत जो गवाह चई छड़ा अबू बकर सिद्दीक भी गवाह हुआ उमर फारूक भी गवाह हुआ उस्मान नूरैन भी गवाह हुआ लेकिन इन आयत करीमा जे अंदर जी गवाही जो जिक्र कयो वियो मुफस्सिरीन किराम केतरन जा नाला वठा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फरमाइनि था इन गवाही मां मुराद अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी ज़ाता। या पढ़े सूरह रद बड़ी कुरान जी भी आयत पढ़ा बी आयत सूरह हूद में पढ़ी रहो अफमन कान अला बय्यिनतिन मिन रब्बिही व यतलूहु शाहिदुन मिनहु। इते बय्यिनतिन मा मुराद दलील मुझा दोस्त ज़ाते मुस्तफा है ऐं शाहिद मा मुराद मुफस्सिरीन किराम वटि ज़ाते अलीउल मुर्तज़ा है। हाणे जॾहिं थोड़ो मथे हलंदे अल्लाह अल्लाह मौज़ू घणो त कोन खुली वेंदो नी ख़बर न तव्हांजो इश्क केतिरो आहे अॼु मां सफ़ा ईअं भरियो पियो हा दिलि चवे थी त शेर ख़ुदा खे पढ़ा ऐं सफ़ा खोले पढ़ा अज़ीज़ाने मल अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां जेका निस्बत ॾिनी आहे उन जो अंदाज़ो जेकॾहिं दुनिया ते तोखे इल्म आहे त दुनिया जे इल्म सां कर जेकॾहिं दीन जो इल्म तो वटि मौजूद आहे त तो दीन जे इल्म सां कर। शेर ख़ुदा जे ज़ात के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात केतिरी इज़्ज़त और अज़मत अता फरमाई आहे मुझे करीम रब जे महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात पंहिंजे पाक ज़ुबान मुबारक सां फरमायो ऐ मुझा सोना अता अली जी मुझा आका तो दिल पर अली के मां मुस्तफा सा उहा निस्बत जेका मूसा के हारून सा
फर्क इहो त मूसा का हारून अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अंबिया जो दर बंद न कयो, लेकिन मुंहिंजा अदा अली मां महबूब मुस्तफ़ा इमामुल अंबिया मूंखां बाद में को नबी दुनिया ते अचो नाहे। इन करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे मुंहिंजो मददगार बनाए मोकिलियो। मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, या अली अंत अकी फि दुनिया वल आखिरत, न रुगी दुनिया में पर अदा अली तो आखिरत में भी मुझो भाऊ, जीअं दुनिया में मुझो भाऊ। अज़ीज़ा ने मल दुनिया जेवा तो एतिरो त ॿुधंदा हो त काबतुल्लाह में अली जाओ, लेकिन हकीकत केतिरी दूर आहे। उन हकीकत जे करे करीब वञ। अॼु तोखे सॼण साईं जो गुलाम थो ॿुधाए, अली काबे में जाओ त सही। इहा ॻाल्हि त सालनि खां ॿुधंदो थो अचे, पर कॾहिं सोचो अथई त अलीअ जो ऐं काबे जो पाण में कहिड़ो तालुक़ु? अली ऐं काबे जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे इहो त ॿुधंदो थो अचे। सुनो अली उल मुर्तज़ा काबे में जाओ त काबे में आहे, लेकिन अली जो ऐं काबे जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे? जेकर चवे त सादरी ॿोलीअ में अहिड़ो ॿुधाए जो आम सादरो माण्हू बि सम्झी वञे त अलीअ जो ऐं काबे जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे। अज़ीज़ा ने मन दुनिया में इल्म उन्हनि इल्मनि मां अबजद भी हिकिड़ो इल्म, छा इल्म? जवाब ॾियो। अबजद जो भी हिकिड़ो इल्म। अज़ीज़ा ने मन जेकॾहिं को बि हिते अबजद ॼाणण वारो वेठो आहे त निकिरी अचे मैदान ते त उन जे ज़ुबान मां ॿुधायांव, जेकॾहिं नथो निकिरी अचे त मां थो ॿुधायांव। अबजद जे इल्म जे हिसाब सां हाणे अचो काबा, काफ़ ऐन बाहा, काबे में अखर घणा चो? घणा अखर काबे में? चो घणा अखर काबे में? काबे में अखर 4। उन 4 अखरनि जी अबजद कढ। काफ जी अबजद 20, ऐन जी अबजद 70। घणा थिया? जल्दी करा, घणा थिया? बे जी अबजद 92, हे जी अबजद 5, 97। काबे जे 4 अखरनि जी अबजद दे जेॾी महिल कैलकुलेशन कईसीं कढियोसीं त थिया 97। दिल पर अलीअ जे इस्म में अखर 3, ऐन लाम या। जॾहिं उन्हनि जी अबजद कढंदे त ऐन जी अबजद 70, लाम जी अबजद 30, कढिजी थी विया 100। ये जी अबजद 10, 110। हाणे जवाब दे, काबे जी अबजद 97, अलीअ जी अबजद 110 पाण में ठहिया कीअं? तवज्जो कर, कीअं ठहिया? अज़ीज़ा ने मल काबे में अलीअ जी विलादत हादिसो नाहे, रब जो पंहिंजो कुदरत जो मंसूबो आहे। कीअं मंसूबो आहे? जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो बचड़ो बि पंहिंजे मर्ज़ीअ सां नथो अची सघे त शेर ख़ुदा बि पंहिंजे मर्ज़ीअ सां चो पंहिंजे मर्ज़ीअ सां नथो अची सघे, मालिक जे मर्ज़ीअ सां आयो आहे। हाणे काबे जा अंग 97, अलीअ जा अंग 110, विच में फ़र्क़ु घणो आहे? ॻाल्हाए त सही। जॾहिं पाण ई चवी थो त फ़र्क़ु 13 जो आहे, ॿुधा त मुंहिंजो दिल पर अली जंहिं ॾींहं ते दुनिया में आयो आहे उन रजब जे महीने जी तारीख़ कहिड़ी आहे? कहिड़ी तारीख़? जवाब दे। 13 तारीख़। काबो भी अल्लाह जो, महीना भी रब बनाया। इन इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़ समावाति वल अर्द। 12 महीना अलीअ कोन ठाहिया, रब पाण ठाहिया। रजब जो महीनो भी मालिक ठाहियो। 13 ते अली आयो भी अल्लाह जे हुक्म सां। हाणे रजब जा 13 ॾींहं, इन 13 जो काबतुल्लाह जे काबे जे 97 में मिला त हेॾो रजब जी 13 काबो मिली पिया त उहे 110 ठहिया जेके अलीअ जे अंग वारा आहिनि। ख़बर पई त काबे जो अलीअ जो कहिड़ो तालुक़ु आहे? अञा न, अञा ॿियो बि तालुक़ु आहे।
थकी जी पियो छो त ॾींहं जलसो कयो अथम न ॿ जलसा कोन कंदो आहे तबियत ठीक न आहे पर तो मोहम्मद रफ़ीक मेतलो ऐं भाउ कुर्बान मेतले मजबूर कयो भाउ अज़ीज़ुल्लाह जे लाइ ॿियो को अञा ॻाल्हि ॿुध काबे ऐं अलीअ जो तालुक दोस्त मुंहिंजा गौर सां ॿुधजा अल्लाह जो घर काबो ॻाल्हि त ॿुधंदा इहो त ॿुधो अथव त अली काबे में आयो लेकिन हक़ीक़त ॾे बि ॾेखारियो काबतुल्लाह जी दीवार छा जी ठहियल आहे ॻाल्हायो काबतुल्लाह जी दीवार पत्थरन जी ठहियल या अली मोहम्मद रखण लाका तू वेठो ही भला तू ही खड़ी गाला काबतुल्लाह जी दीवार पत्थरन जी ठहियल केतरन के खबर आ त उन काबे जी दीवार में घणन जबलन जा पत्थर हन चो पंजन जा भला मां ॿुधाईंदो तो अला काबतुल्लाह जी दीवार जने पत्थरन जी ठहियल उहे घणन जबलन जा पत्थर हन चो पंजन जबलन जा पत्थर हन उन पंजनी जबलन जा नाला तोखे मां ॿुधाया या उन खां पहिरीं तोखे ॿुधाया त दिल पर अली जेॾी महिल काबे में आयो त काबे जे दीवार अलीअ सां कीअं ॻाल्हायो निंड थो करे मां त थकल आहियां तोखे छा थियो आहे इल्मी दलील ठकावन वारी तकरीर न ठोस इल्मी दलीलन सां इंशाअल्लाह ताला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काबतुल्लाह जी दीवार पंजन जबलन जे पत्थरन सां ठहियल घणन जबलन जे पत्थरन सां पंजन जबलन जे पत्थरन सां उन पंजनी जबलन जा नाला ॿुध हिकिड़े जबल जो नालो थी कोहे सीना हिकिड़े ॿिए जबल जो नालो कोहे तूर टे जबल जो नालो जबल अबू कुबैस चौथे जबल जो नालो जबल गारे हिरा पंजे जबल जो नालो थी जबल कोहे लुबनान इन पंजनी जबलन जे पत्थरन सां काबतुल्लाह जी दीवार बनियल भला छहन सां छो न बनी जवाब दे सुभान अल्लाह जान बस रुकी सुभान अल्लाह अजीजा ने मन जरा सोचन जो मकाम जो त इन में अल्लाह जे कुदरत जो हिकमत हन हाने पंजन जबलन जे पत्थरन सां जेका दीवार बनला जने फातिमा बिनत असद अली मुर्तजा जी जीजल अम्मा आया से हजरत अल्लामा मौलाना से सिकंदर अली साहब ता के ॿुधायो अम्मा तवाफ कंदे कंदे जेॾी महिल महसूस कयो त जवान नारो हणी रहियो आहे त सोने अबू तालिब के ॿुधाए हाणे जवान नारो हणी रहियो आहे चवे तो घर हलो चवे थी गुंजाइश निश्ता हाणे गुंजाइश न आहे ईअं चई अम्मा छा कयो काबे जे घर में आई आहे काबे जी दीवारनि ते हथ रखी करे अर्श ते निहारे चवे थी अल्लाहुम्मा बिहक़ हाज़ल मौलूद ओ मुंहिंजा करीम रब हे जेको अचण वारो आहे भला इन जे करे मुंहिंजी मुश्किल आसान कर अम्मा जी जुबान मां ये लफ्ज़ निकता फातिमा बिनत असद जी जुबान मां ये लफ्ज़ निकता पत्थर जी दीवार टुटरिया चौतन गाला टुटरिया टुटरी भी ना है खुटी भी ना है फाटी भी ना है छा थियो जो निजाम कुदरत अलाए कीअं हेॾहूं वारी हेॾे थी वई हेॾहूं वारी हेॾे थी वई फातिमा बिनत असदर असद अंदर अली हली वई आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंदर त पहुती आहे लेकिन इते पहुचण खां बाद में मां तोखे ॿुधायां थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको पत्थरनि में खलबली मची वई जेके पत्थर हेॾे होॾे थी विया अच तरफ़ जो क़ुरान ॿुधाए पत्थरनि में इहा कैफ़ियत कॾहिं थींदी आहे पत्थर पंहिंजी जाइ कॾहिं छॾींदो आहे पत्थर रेज़ा रेज़ा कॾहिं थींदो आहे अल्लाह जे क़ुरान जी हिकिड़ी न ॿ आयतूं ॿुध अल्लाह फरमायो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह जॾहिं अल्लाह जो क़ुरान रब फरमायो अगर मां पंहिंजे क़ुरान करीम खे जबलनि ते नाज़िल कयां त हे पत्थर पाश पाश थी वञनि यानी पत्थर पंहिंजी जॻह तां हिलंदो तॾहिं पंहिंजी जॻह खां परे तॾहिं थींदो आहे जॾहिं क़ुरान जो नुज़ूल थींदो आहे हिते त फातिमा बिनत असद जे पेट में अली अची रहियो आहे छा चवां अली चवां या ॻाल्हाईंदड़ क़ुरान चवां
अजबी कुरान जे आयत ते जॾहिं मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे जलवन जी तमन्ना कई बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो मूसा ने ॻाल्हि तां लही वञ न मुंहिंजा मौला अल्लाह ताला जवाब ॾिनो फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कन वखर्र मूसा सइका ऐं मुंहिंजा मूसा भला जे तुंहिंजो इहा तमन्ना है त मां अल्लाह पंहिंजे नूर जे तजल्लीअ खे जलवन जो इज़हार थो कयां तू ज़रा उन्हनि जो दीदार कर जॾहिं अल्लाह जे नूर जी तजल्लीअ जो जलवो आयो ॿुधाए त कोहे तूर जो छा हाल थी वियो यानी जबल पंहिंजी असली हैसियत तॾहिं तब्दील कंदो आहे या क़ुरान नाज़िल थींदो आहे या अल्लाह जे नूर जी तजल्ली जो ज़ुहूर थींदो आहे अन्य टी ॻाल्हि बस पोइ थकिजी पियो नथो ॻाल्हाए सघां पर ॻाल्हियूं टई अहम थो ॿुधाए अञा टी ॻाल्हि अज़ीज़ा ने मन उहा दीवार जेका काबतुल्लाह जी ठहियल त पत्थरनि जी आहे मगर पत्थरनि जे दरमियान में पत्थर जैसा सुक कया विया उहा छाहे जो मिटी ॻाल्हाए उन टाइम ते सीमेंट हुयो छा ॻाल्हाए सीमेंट हुयो कोन हुयो उहा छाहे जो मिटीअ सां पत्थरनि खे सुक कयो वियो आहे दीवार बनाइजी वई आहे मिटीअ खे अरबीअ में छा चइबो आहे चओ छा चइबो आहे चओ भला तुराब चओ मिटीअ खे छा चइबो आहे तुराब काबतुल्लाह जी दीवारूं तुराब जूं बनियल जॾहिं महिल तुराब ॾिठो त अबू तुराब अची रहियो आहे त अज़ीज़ अनमल अञा तोखे सवली सिंधीअ में ॾसियां अरबी जो जुमिलो मज़ीक़ुल बहर जंहिंजी माना आहे सोढ़ी गली जॾहिं हुजे हिकिड़े पासे पीउ थो पियो अचे हिकिड़े पासे पुटु अची रहियो आहे तवजह कजा हाणे गली हिकिड़ी सोढ़ी आहे हिकिड़ो ई माण्हू या अची सघे थो या वञी सघे थो जवाब ॾे शरीयत छा थी चवे त पीउ वेही रहे पीउ पुटु गुज़री वञे या पुटु वेही रहे पीउ गुज़री वञे जवाब ॾियो रुकी सुभान अल्लाह न जवाब ॾियो जवाब कहिड़ो आहे शरीयत जो जवाब पुटु वेही रहे रस्तो छॾे वञे त पीउ गुज़री वञे काबतुल्लाह जूं दीवारूं तुराब जूं बनियल हल लेकिन उन तुराब खे ॿुधाइण बारे ॿुधायो ओ तुराब साम्हूं अब तुराब अची रहियो आहे तूं साइड ते थी वञ त अब तुराब पंहिंजी मंज़िल ते पहुची वञे हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाह वजहल करीम कंबर सां गॾु हिकिड़ो दफ़ो कूफे जे बाज़ार में निकिता काॾे निकिता कूफे जे बाज़ार में निकिता त दुकान आहे कुझु खुलियल कुझु बंदि हिकिड़ो दुकान बंदि हुयो जंहिं ते लिखियो पियो हुयो त हे अलीअ जे दीवाने जो दुकान आहे शेर सभु कंहिंखे पंहिंजा दीवाना मिठा हलंदा शेर खुदा फरमा कंबर जी आका ये असांजे दीवाने जो दुकान बंदि आहे खजीअ जो दुकान हो मालूम कर छाजे करे मालूम थी वियो त मुंहिंजा आका सोना तव्हांजे गुलाम खे बुखार थी पियो आहे वाह मौला अली पाण फरमायो चाबी घुरायो अॼु दुकान असां था हलायूं कूफे जे बाज़ार जे अंदर शेर खुदा चाबी घुराए उन गुलाम जे दुकान ते वेही करे ऐलान कयो त पैसा रखंदा वञो पंहिंजो हक़ खजी खणंदा वञो लेखो ई कोन्हे जेॾी महिल इहो आवाज़ हिकिड़े अहिड़े माण्हूअ ॿुधो जेको अलीअ साईं सां प्यार त कोन कंदो हो पर अंदर में खुट खुट ज़रूर कंदो हो अजीब खुदा जे कुदरत जो मंज़र आहे वरी उन बदबख्त जी घरवारी ॾाढी नेक हुई अली अली करण वारी हुई ॾिठई त शेर खुदा ऐलान कयो आहे त पैसा रखंदा वञो खजी खणंदा वञो दिलि में ख़्याल कयो छो त जेको खोटो हूंदो आहे नियत बि खोटी कंदो आहे दिलि में ख़्याल कयो अॼु अली अल मुर्तज़ा खे ठॻियां थो आयो घर पहक ॾिनई ज़ाल चए अॼु
खोटा ठक तो दी खैर ताहे ची बुधाई तो चवेस थी बुधा चवे तो जे के अली अली करे सदड़ा कंदी हुई अजुमा तो जे उन अली के ठगी करे तो अचा निहारे चवेस थी कटड़ू ओ कटड़ू जह जो नालो अलिया वो कदे ठगबो ना है वो अली वो जेको ईंदो आ उनके अॾे छॾींदो आ ज़ाल खे चई भुलियल हई इन करे त मोटी आयो हा अॼु तुंहिंजे अलीअ दुकान ते वेही करे ऐलान कयो आहे पैसा रखंदा वञो खजी खणंदा वञो हाणे ही सॼा पैसा तुंहिंजे साम्हूं थो रखां ही खोटा पैसा तुंहिंजे साम्हूं खणी थो वञा हाणे खोटा पैसा ॾेई भली खजी खणी अचे तोखे ॾेखारियां पोइ त पक थी वई त अलीअ खे ठगे आयो आहे निहारे चवेसि थी ऐं बदबख्त तूं हज़ार ॻाल्हियूं जंहिंजो नालो अली या उनखे कोई ठगे कोन थो सघे ज़ाल जे साम्हूं अज़ीज़ान मन उहे खोटा पैसा खणी करे सिधो मोटी कूफे जे बाज़ार में आयो जेॾी महिल ॾिठई त दिलि पर अलीअ वटि रश लॻी पई आहे माण्हू पैसा रखंदा था वञनि खजी खणंदा था वञनि अॼु माण्हुनि खे न की पैसनि सां प्यार आहे न की खजीअ सां प्यार आहे यार जो दीदार सां प्यार दीदार कंदा था वञनि खजी खणंदा था वञनि इन कटड़ीअ भाड़े बि देर कान कई उहे डोकर जेके खोटा हुया उहे रखी करे सुठे में सुठी खजी खणण लॻो शेर ख़ुदा निहारे मुरकण लॻो शेर ख़ुदा निहारे मुरकण लॻो अलीउल मुर्तज़ा मुरकी रहियो आहे हे दिलि जो दिलि में अंदर में खिली रहियो आहे त जो वाह जो अलीअ सुहिणे खे ठगे थो वञा उहा खजी बंदि खणी करे सिधो ज़ाल वटि आयो दरड़े खां अंदर थी करे हकल कई ओ फलाणी जीअं चइबो आहे ओ मुंहिंजे पुट जी मां चवे थी जीव कये छटी हलकण चवे थो हली आ ॾिस मां तुंहिंजे अलीअ खे कीअं ठगे आयो आहे ज़ाल चवेसि थी कन खोले ॿुधी छॾ अलीअ खे को ठगींदो नाहे पर मोहबत सां बींदो आहे त अली उनखे अॾींदो आहे चवे थो नथो मुड़ी ॿुधे ॾे वेठी आहे ज़ाल वेठी आहे जीअं जो उन खजीअ जी गोथरी खोले त अंदर हेॾा हेॾा कीड़ा हली रहिया आहिनि खजी हुई कान रुगी कीड़ा कीड़ा हुनजे आॾो ज़ाल खे चई ही छाहे चई जेके दिमाग़ दिल में कीड़ा थे उहे ई खणी आयो हुई मुंहिंजे अलीअ खे कोन ठगे आयो हुई कावड़ में वो थैली खजीअ जी खणंदो आहे कावड़ में सिधो शेर ख़ुदा वटि आयो उते बीही करे चवे थो सुण अली हे मूंखे खजी तव्हां कीड़नि वारी ॾिनी आहे दिलि पर अलीअ निहारे फरमायो असां त तोखे कान ॾिनी आहे इन हथनि सां कूड़ा पैसा बि पाण रखिया अथई कीड़ा बि पाण खया अथई सोनो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा ज़ात आहे जंहिंजे मथां अल्लाह जो इंतहाई करम आहे बसि हिकिड़ो जुमिलो चई थकिजी पियो आहे दिलि ॾाढो थी चवे ॻाल्हाइण ते पर ॻाल्हाए नथो सघां छो त ॾींहं मां अची त जलसो कयो कंदो ई न आहियां बसि हिन दोस्तनि जे ॾाढ जे करे बेवस हुयुसि अली केरु आहे हे जुमिलो ॿुधी बसि पोइ उथूं था अली केरु आहे इंशाअल्लाह ताला उन शेर ख़ुदा जे सदके में अज़ीज़ुल्लाह तुंहिंजे बाबे जी क़बर खे अल्लाह ताला जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाईंदो इंशाअल्लाह ताला अली केरु आहे सुहिणे अलीअ जो ॿुधण खां पहिरीं गौर सां ॿुध त काइनात जे अंदरि बतूल कंहिंखे सॾियो वियो आहे जवाब ॾियो बतूल केरु आहे चङो माथो ॿुधायो बतूल टे हल दिमाग़ तुंहिंजो फिरी वियो फेरा न दिमाग़ खे मौला ई हाँ पको मथां भुलियल हुजी सजण साईं जो फ़क़ीर आहियां सूफ़ी आहियां बतूल दुनिया में टे धरियूं तूं ॻाल्हाए पोइ पक न थींदा आख़िर में पोइ तूं जवाब ॾिजां बतूल दुनिया में टे बतूल जी माना छा आहे चो पाक बतूल माना छा आहे पाक हेठो मौलवी आहे न हेठो खणी तोखे मथे हलां जन्नत जी हूर भी पाक जन्नत जी हूर भी पाक जो उहा बि बतूल
हजरत ईसा जी मां भी पाक। चो कुरान तो चवे, अल्लाह जो कुरान तो चवे इन्नल्लाह हस्तफाक अला निसाइल व तहरक अला निसाइल आलमीन। जहान जे पाकीज़ा औरतुन मां बीबी मरियम के भी खुदा सॾियो आहे। चओ बीबी मरियम भी पाक, अम्मा फातिमा ज़हरा भी पाक। लेकिन हेॾे कन खोल, दिल जा कन खोले ॿुध, हूर भी पाक, बीबी मरियम भी पाक, हसनैन करीमैन जी अमड़ भी पाक। तो जो दिमाग पी रहियो हे त टे पाक थी वियो। कन खोले ॿुध जा, हूर पाक मगर बिना मुड़स जे पाक, बीबी मरियम पाक बिना मुड़स जे पाक, अम्मा फातिमा ज़हरा उहा पाक जंहिंखे अल्लाह सुनो अलीउल मुर्तज़ा जहिड़ो मुड़स भी ॾिनो ऐं पाक भी बनायो। वो बई बिना मुड़स जे पाक हन। मुड़स जे हूंदे जेका 24 कलाक पाक रही आहे, साल जा 360 ॾींहं पाक रही आहे, उन जो नालो अम्मा फातिमा ज़हरा। अम्मा फातिमा ज़हरा जी जेका चादर आहे, पूरी कायनात कुर्बान कजे उन चादर जे बराबर थी सके थी? जवाब ॾियो। अम्मा जे चादर जे बराबर कायनात सॼी नथी थी सघे न? त पोइ तवज्जो ॾेई ॿुधजा। जंहिं अम्मा जे चादर जे बराबर कायनात सॼी नथी थी सघे, मुंहिंजी अम्मा उन चादर सां जंहिंजी जुतड़ी उघंदी आहे उनखे अलीउल मुर्तज़ा चइबो आहे। याद रखी छॾ, इमामत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ऐं विलायत जंहिंजे दर तूं वंडबी आहे, चओ उनखे अलीउल मुर्तज़ा सॾिबो आहे। ॾाढो दिलि चवे थी ॻाल्हाए पर ॻाल्हाए नथो सघां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं न कया आख़िरी हदीस जो हवालो ॾेई उथां थो बसि। अम्मा फातिमा ज़हरा जो शान जो खोलियो अथनि त बसि आख़िरी हदीस बयानु कया। जॾहिं न क़यामत जो ॾियारो थींदो, हज़रत आदम हूंदो कोन हूंदो? थोरो तो ॻाल्हायो। हज़रत यूसुफ हूंदो, उन जूं भेनरूं हूंदियूं, हज़रत मूसा भी हूंदो, हज़रत इब्राहिम भी हूंदो, उन्हनि जा बचड़ा भी हूंदा। आए मुसलमान, सभिनी जा बचड़ा, कंहिंजूं ज़ालूं, कंहिंजूं न्याणियूं, कंहिंजूं भेनरूं जेॾी महिल जन्नत ॾे वञण जे लाइ पुलिस रात तो गुज़रंदियूं, जिब्राइल चवंदो मौला हज़रत यूसुफ जूं भेनरूं पियूं वञनि, रब चवंदो गुज़रण दे। मौला फलाणे नबीअ जूं न्याणियूं पियूं वञनि, रब चवंदो गुज़रण दे। तवज्जो कजा हदीस जे लफ़्ज़नि ॾे। पर जेॾी महिल हसनैन करीमैन जी अमड़ जो गुज़र थींदो, ईअं न हूंदो 70,000 हूरन जे झुरमट में हूंदी। जिब्राइल अर्ज़ कंदो मौला महबूब मुस्तफ़ा जी पाक दामन बचड़ी पुलिस रात जे तरफ़ वञी रही आहे। रब हुकुम कंदो बीहा, रब हुकुम कंदो बीहा, ऐलान कर। कहिड़ो ऐलान कर? या अहलल महशर, आए महशर जे मैदान में बीठल इंसानो, अंबिया भी मौजूद, वली गौस कुतुब तमाम हर शय मौजूद। ऐलान थींदो नकिसू रुऊसकुम, पंहिंजा कंध हेठि कयो, गर्दन झुकायो। जवाब ॾे। जॾहिं गर्दन झुकाइण जो हुकुम थींदो, उन वक़्तु तमाम अंबिया जा गर्दन झुकंदा या कोन झुकंदा? जवाब ॾे। वग़ुद्दू अबसारकुम, बेनियाज़ रब जे तरफ़ खां हुकुम थींदो जिब्राइल ऐलान कर ऐं पंहिंजूं अखियूं बि बंदि कयो, कंध भी झुकायो, अखियूं भी बंद कयो। तुरीद हाय 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 तमुर फातिमा बिन्त मोहम्मद, त मुंहिंजे महबूब जी बचड़ी जैसी पुरसरात जे मथा गुज़र करे वञे। जंहिं अम्मा जे करे महशर जे मैदान में तमाम अंबिया बशमूल तमाम अंबिया
सभिनी जा कंध हेठ कराया वींदा ऐं अखड़ियूं बंदि कराए बाद में जे महबूब जे बचड़ीअ खे पुलसरात तां हुर जे झुरमट में गुज़ारियो वींदो उन जे घोट जो नालो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा आहे। मुझा दोस्त अजीज पानी को कुकुड़ थोड़ा यहाँ जो पानी पी बड़ी माता अल्लाह ताला जा खड़ी गुजरी विया साडा 11 को मथे टाइम थी विया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में मरहूम गुलाम अहमद जी बख्शिश फरमाए। ऐ मुसलमान सोच हुजूर जो उम्मती थी तो के केडी खुशनसीबी मिली है। अज मरहूम गुलाम अहमद तो इंशाअल्लाह बख्शिजी वियो पर ई जेके न 2.5 कलाक हिते वेठा हो छा पंहिंजा गुनाह माफ़ कोन थिया जा पंहिंजे अबे अम्मा जा गुनाह माफ़ कोन थिया जा सभिनी जो बेड़ो पार थी वियो आहे। खुदा जो कसम ये तो जो मुझो कमाल ना है ये कमाल आहे मुझे मदीने जे ताजदार जे दुआउनि जो थकजी पियो हां न त अम्मा फातिमा जो तोखे हो दुआऊं ॿुधाया हां अम्मा फातिमा जा उहे तोखे शादी ॿुधाया हां तोखे खोले खोले ॿुधाया हां त मुझे सुणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़नि हुजूर जे उम्मत लाइ दुआऊं कीअं भरियूं आहिनि। मुखे नात ते मजबूर न कयो आप हेते नात ॿुधी अथव अञा मां तव्हांखे नात छा ॿुधायां मूं घणो कुझु पंहिंजी तरफ़ खां ॿुधाए छॾियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। हाणे उथी बीहंदासीं इंशाअल्लाह ताला सलातो सलाम पढ़ंदासीं। खुदा कदो कॾहिं बांदकाई जे टाइम में कंहिं हिन इलाइक़े में को प्रोग्राम थिए अलाह करे ऐं थोरो ज़हनी तौर ते बि मां चिन्ह में राज कहिड़ो आहे जेके आशिक चयो न पंहिंजो तुंहिंजे खिलण में भी राज चुप रहण में भी राज तुझे ॾिसण में भी राज तुझे खिलण में भी राज बाहो हुसैन जा नाना तुझे इल्म जा खजाना